अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु असां सिखंदासीं त व्हाट्सएप के पीसी में या लैपटॉप में कीअं खोलिजे। तो अचो बिना वक्त ज़ाया करे इनके सिखूं। सब खां पहिरीं असां क्रोम में ईंदासीं। इते सर्च बॉक्स में टाइप कंदासीं व्हाट्सएप वेब जी। पहिरीं लिंक अची वेंदी, असां क्लिक कंदासीं इन लिंक के तो व्हाट्सएप खुलण शुरू थी वेंदो। जी तो हाणे असां पंहिंजे मोबाइल के ऑन कंदासीं। हुन में व्हाट्सएप ऑन ऐं पोइ ट्रिपल डॉट वारे आइकन में क्लिक कंदासीं ऐं इन में एक ऑप्शन है लिंक डिवाइस जे नाले सां, उनके क्लिक कंदासीं। पोइ लिंक अ डिवाइस ते ऐं देन ओके ते। हाणे ही साम्हूं स्कैन कोड स्कैन कंदासीं। जीअं ही स्कैन थींदो तो असां वटि व्हाट्सएप स्टार्ट थी वेंदो। जी व्हाट्सएप स्टार्ट थी चुको है। तो दोस्तों ही है असांजो व्हाट्सएप स्टार्ट थी चुको है। इते तकरीबन मैसेज वगैरह तव्हां हितो करे सघो था जीअं मोबाइल में कंदा आहियो। हिनखे लॉग आउट करण भी बिल्कुल आसान है। तव्हां साॻियो ट्रिपल डॉट में ईंदो ऐं हिते लॉग आउट जे बटन ते क्लिक करे इनके लॉग आउट भी करे सघो था। याद रहे दोस्तों, अगर तव्हां पंहिंजे पीसी का अलावा कंहिं पीसी ते खोलियो था इनके तो ज़रूरी इनके लॉग आउट कयो। अगर तव्हांखे उहो विसरी थो वञे तो तव्हां मोबाइल ते भी उनके लॉग आउट करे सघो था। मोबाइल में लॉग आउट करण जे लाइ तव्हांखे वरी ॿीहर मोबाइल ते अचणो पवंदो, ट्रिपल डॉट ते साॻियो ई लिंक वारे टैब ते ऐं हितों क्लिक करे हिनखे लॉग आउट करे सघो था। जी दोस्तों, अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। उमेद आहे त अॻिते भी असां तव्हांजे लाइ अहिड़ियूं वीडियोस ठाहींदा रहंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।